ज़िले घोटकी में मुतासिर 76,000 जानवरनि खे बीमारियुनि खां बचाव जा टुका लगाया विया। लाइव स्टॉक जूं टीमूं ॿेड़ियुनि ज़रिए कचे पहुतियूं। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मदन लाल हिक पधिराई जारी कंदे ॿुधायो आहे त ॿोॾि जे हवाले सां डिप्टी कमिश्नर घोटकी जी हिदायत ते घोटकी ऐं उॿावड़े जी हिफ़ाज़ती बंदनि सां लाइव स्टॉक जूं 7 कैंपूं क़ाइमु थियल आहिनि, जिनमें ॻोठ ट्रेस इब्राहिम चाचड़, कादरपुर शेंख बंद, जाम मोहम्मद अली लखण, असद शाह जो दमदमो, फोन लांढी, वारिस मज़ारी पुल शामिल आहिनि। जन तहत मुतासिर वॾनि जानवरनि जे लाइ 48,125 जॾहिं त 23,438 नंढनि जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टुका लगाया विया आहिनि। हुन ॿुधायो त लाइव स्टॉक जी टीम खे ॿेड़ी ज़रिए घोटकी जे कचे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोकिले 1210 जानवरनि खे हिफ़ाज़ती टुका लगाया विया ऐं 34 जानवरनि जो इलाज कयो वियो। उन वधीक ॿुधायो त सिंध हुकूमत पारां समूरियूं घुर्बल सहूलतूं ऐं दवाऊं फराहम कयूं वयूं आहिनि। दवाउनि जी खोट नाहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।